मरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल्ला यबग़ियान। बदरिया हिकड़े दरिया जो नालो सैयदा फातिमा ज़हरा, बे दरिया जो नालो हैदरे कर्रार शेरे खुदा। मुजादी बई दरिया जने मिलदा शादी थी दी यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान। तो असां इन्हनि मजा दुनिया के हिकड़ो मोती ॾींदासी, ॿियो मरजान ॾींदासी। मोती खां मुराद इमाम हसना, मरजान खां मुराद सुहणो हुसैन वा। हिकड़ो शान अल्लामा मोइन नवाज कासफी रहमतुल्लाह अलैह मारजुन नबुत जे अंदर रिवायत नकल फरमाइया। आन फरमाए तो जने आदम अलैहि सलाम जी शादी थी बीबी हवा सां, तो अल्लाह के अर्ज की मुंहिंजा रब अगे अकेलो बेहिश्त घुमियो थम, हाणे तो शरीके हयात ॾिनी आ, कुंवार ॾिनी आ, इजाज़त ॾे त हथ हथ में ॾेई लोॾी असां सॼो तुंहिंजो बेहिश्त वरी हाणे पंहिंजी कुंवार खे वठी बेहिश्त घुमा पियो। घुमदे घुमदे हिकड़ो अहिड़ो बंगलो आयो, जंहिं बंगले जी दरिंदर दरवाजन मजा नूर जा फुआरा, खुशबू ही खुशबू हुई। मुंहिंजा अज़ी दोस्तो बुजुर्गो, जॾहिं असां उन महल जे अंदर वियासीं, तख्त हुयो, उन तख्त खे हीरा मोती जवाहिर गुथियल हा। उन तख्त जे मथां हिकड़ी शहज़ादी वेठी हुई, जंहिंजे मथे ते नूर जो ताज हो, चेहरे में नूर ही नूर हो। ॿिन्हिनि पासनि मजा ॿिन्ही पासनि खां नूर जूं लड़ियूं हुयूं। अर्ज़ के मुबारी ताला हे कंहिंजी शहज़ादी आ, केरा? अल्लाह ताला जी ज़ात जवाब ॾिनो, उन जो तर्जुमो कई आशिक़ फरमायो कि नबी की लाडली बेटी, रानी वली की माँ, शहीदों की जहां जलवा, नबूवत का, विलायत का, शहादत का। आदम अलैहिस्सलाम हे नबियन जे सरदार जी न्याणिया, वलियन जे सरदार, हैदरे कर्रार, मुश्किल कुशा जी राणिया, जन्नती जवानन जे सरदारन हसन हुसैन जी अम्मा आए। संदस शान ही आ त जेके भी औरतूं जन्नत माणी जूं, उन्हनि सभिनी जी सरदार सैयदा ज़हरा आहे। आला हज़रत सईद फरमाए सैयदा तैयबा ताहिरा जाहिदा यानी खातून जन्नत पिला सलाम मुस्तफा जाने रहमत पिला सलाम शमए बज़ में हिदायत पिला सलाम। ऐ मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा अम्मा जी बतन में हा 32-33 साल मुझे मदीने वाले साईं जी उम्र ही। साईं रांदा हा अबू तालिब साईं वट, मुझा प्यारा जने बाहर निकली विंदा हा, घर इंदा हा, चांट ते कदम रखंदा हा त संदन चाची हजरत फातिमा बिनत असद मौला अली मुश्किल कुशा जी अम्मा उठी बीए ऐं इस्तकबाल करे साईं के विहारे पो बीए। अली साईं जा मामा उन्हनि खे ॻाल्हि न पई वणे, चवनि पिया त अधी उमिरि तुंहिंजी वॾी आ ऐं रिश्तो तुंहिंजो वॾो आ, तूं उछे थी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ असांखे सही कोन थो लॻे। भेण चवण लॻी भाइरनि खे अदा मां मजबूर आहियां, मुंहिंजे अंदर वजूद में का अहिड़ी ताक़त आहे जॾहिं मदीने जो घोट ईंदो आहे उहा ताक़त ॿोली जी आहे। अम्मा उथी भी राजन जो राणो आयो आहे। मूं घर अची थिए जिमें धरो मेहमान, ताने तनूरन में भेरे हणा भान, वो पेकन सूदो पान, सिर घर घोरिया सैयद बेटा इज़ा फरमाई दुआ मुँह सारी दे सुपरी अची जे कार,
पेरन धरियां पंगड़ियों अंदर छाया वार तो साजन सब जमार मां गोली थी गुदारिया। प्यारा मुसलमान भाइरों अजी अज असां आज़मायूं था किला लोह जा लगाए तुझा हथ पेर बधूं था ॾिसूं था केर तोखे उथारे थो ॿाहिरि नहीं कयो पर जने मदीने जो मीर आयो ठाठ ते कदम रखियाई हिटाई घोट हिकिड़ी रिवायत आणे उन जो तर्जुमो कयो त 9 ॾींहर 10 ॾावणियूं 15 पेद पियास 9 ॾींहर 10 ॾावणियूं 15 पेद पियास जॾे सजण ॾिठोस त शिरक छनायस हिकिड़े रस्सियूं ज़ंजीरूं टुटी वयूं। हज़रत फातिमा बिन्ते असद उथी बीठी साईं जो इस्तक़बाल कई पान थी फरमाए 9 महीना छा 9 चयम त वञी काबे जो तवाफ करे अचां पोइ ॿार जी पैदाश थींदी पोइ अलाए निकरण थिए न थिए हयाती छा वञी काबे जो तवाफ करे अचां पान उत पए थी 30 चक्कर हो तवाफ जो फरमाए थी त मूंखे बच्चे जे विलाद जा आसार महसूस थिया हाणे हेॾे होॾे निहारियमि माण्हू बि ठट बीठा हा घर बि छॾे आयुसि छा कयां त काबे जी दीवार हटी आवाज आयो हैदर जी अम्मा अंदर हली अमा मुझे महबूब का घर मिठो न कयो असा जो घर भी अवा मां अंदर वियस हैदर करार के जन्म दिनम 3 ॾींहं मक्के में रहियस 3 ॾींहं ताईं मुश्किल कुशा अखियूं न खोलियूं घर आयस मदीने जा साईं ॿाहिरि वियल हा आया खबर पई चाची के पुट जाओ आया फरमायूं चाची मुबारक हुजे तोखे खुदा नरीनू पुट ता फरमायो मां अर्ज कयो सोना पुट तरब दिनो पर दिसे कोन थो अखियूं कोन थो खोले अज चौथो ॾियारो बार हिकड़ो डी अखियूं बंद कंदो बड़ी बंद कंदो खोलींदो अखियूं पर हैदरे करार जो अखियूं कोन थियूं खुलन मुझे महबूब फरमायो चाची ये रातन जूं गालियूं आहिनि खणी आ मां ॻाल्हाईंदुस अली अखियूं पानी खोलींदो तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार भी आ इक़रार भी आ। हैदर करार के खड़ी आई साईं जी अचर में मदीने जे साईं फरमाया हैदर अली से अखियूं खोली साईं में निहारे मुरकन मोहन फरमायो हैदरे करार काबे के ॾिसण इबादत अम्मा जो चेहरो ॾिसण इबादत क्यों न खोली अज अखियूं खुलियूं आहिनि अर्ज़ की मुंहिंजा साईं अम्मा जे बतन मां दुआऊं घुरंदो आयुसि रब जॾहिं दुनिया में वञा महबूब हुजे त ठीक न हुजे त पोइ मुंहिंजूं अखियूं बंदि रखजां जॾहिं आमिना जो लाल साम्हूं अचे अखियूं अलीअ जूं खुलनि त पहिरीं नज़र मुंहिंजी तुंहिंजे हबीब जे चेहरे पाक ते मूंखे उन अमा जी पानी कीअं पिया विझी अखियूं अखियुनि में टुकूं दरिया ऐं थोराए थो थियां जिसा जन सौनिहारिए साईं जो दीदार त चो हाणे पूरलियूं अखियूं बंदि न अख चुंबे न साईं जे चेहरे मुबारक में अखियूं लगी वई साईं फरमायो हैदर करार ही छा हज़रत साईं सचल सरबस्त गाला फरमाए तो अखियां वो अल्लाह लावन बेवस लगी अखियां वो अल्लाह लावन बेवस लगियां है लगियां सोहना
तेरे नाल अखियां वाला लावंज बेवस लगियां है इन अखियां दा मुल्ला महंगा इन अखियां दा मुल्ला महंगा साईं तो ले विकामल मासुरतियां रतियां मुला ला वन बेवस लगियां इन अखियां दा जब है नदारू इन अखियां दा जब है नदारू पट्टियां बथ बथ में थकियां पट्टियां बथ बथ में थकियां वाला लावन बेवस लगियां साईं सचल इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इना रमज़ान विच रखियां वाला लावंज बेवस हे आसूम शेरे खुदा मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला हसनैन करीमैन बिन पैरन जी नमाज जो टाइम हो जो बिन पैरन वाली जोर साईं नमाज में पढ़ाई हसनैन करीमैन बई शहजादा घरा निकली मस्जिद नबी में सफू बजू पई साईं जा गुलाम नमाज पे पढ़न बई शहजादा आया फरमायूं हटो असा के नाने ने वने साहबा किराम पुछो ही कदा शहजादन के तकलीफ न थी वनी साईं जे मुसल्ले ते जिते साईं के सजदो करूं उते वे हाने साईं सजदो किए अल्लाह अकबर सजदो जो कयो बई शहजादा साईं जे पुश्त मुबारक ते वे हाने सजदे में मथो ता खणन नल्ला शहजादा किरन था सहाबा किराम फरमाइंदा सा डिठो मथो मुबारक मथे कयो हे बई हथ हेडा कढी इमाम हसन साईं हेडा व्यारियो वरी हेडा हथ कढी इमाम हुसैन हेडा व्यारियो अल्लाहु अकबर साईं जो उथी बीठा तो बई शहजादा साईं जे पेरन मुबारक जे विचो कदे हेडा डोड़ी निकरन कदे हिय डोड़ी निकरन बरकातूं थी वयूं होया के मानू आया बाराड़ी जा उनन जो डिठो तो उनन सद कया हसनैन करीमैन नमाज हेडा जो साईं जदे सलाम फरमायूं ये केर हा जेके मुझे हसन हुसैन के समझाए रहा हटाए रहा मुखा परे करे रहा ये केर हा उसे के नवा फरमायूं नवन के समझायो कि हे आम बार कोने ये आम शहजादा कोने ये उए अन जो नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सैयद ने करबला में सैयद ने करबला में कई गुल खिला दिए नाने नबी से वादे निभा दिए सैयद ने करबला
कुल वेझड़ा जीवे हो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा जीवे हो वसंदो ककर हुसैनी बिका बुगाल काने हलदो जिक्र हुसैनी कुल वेझड़ा जीवे हो वसंदो ककर हुसैनी पीराने पीर रोशन ज़मीर हौसला आज़म दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु वो कामिल पीरा जो अञा दुनिया में आया ही कोन त साईं जो जिक्र अॻ में जिक्र अॻ में जारी हो अल्लामा मोहम्मद इस्माइल हकी हनफी रहमतुल्लाह अलैह तफसीर रूहुल बयान में अञा साईं दुनिया में आयो ही कोन हो एक दरिया जी कंठीअ ते हिकिड़ो अल्लाह वारो वेठो वुज़ू पे कई तो हुन दरिया ते अची बारिश वठ हिन दिल में ख़्याल कयो इहो मींहुं रब एड़ी जाए ते वसाया जिते ॾुकार हो जिते मींहुं कोन हो पानी कोने बारानी ज़मीनूं कोहिस्तान बलूचिस्तान जाबलू इलाक़नि ते थर ते वसाया अल्लाह साईं जे मथां गोया एतराज़ करे वेही इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर ते एतराज़ रब नाराज़ थी वियो फरमायूं छा मूंखे तो जेतिरी बि ख़बर कान्हे त बलूचिस्तान में छा पियो थिए कोहिस्तान में छा पियो थिए थर में छा मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जित वसां तूं केरु थींदो आहीं मुंहिंजे कमनि में दख़ल अंदाज़ी ॾियण खुदा विलायत छिनी वठ वायड़ो थी वेही रहियो मुझा प्यारा मुसलमान भाइरो सीनो खाली थियो इल्म खत्म थियो विलायत खत्म थी वई रोए पियो पासे में वण हो उन वण ते अची ब पखी वेठा हिकड़े पखी बे के चयो दादा ई पेरी वली हुयो अल्लाह जी हिकमत के समझी कोन सकियो एतराज कयाई रब विलायत खसे वरती त पेरी चयो हाने एड़ो को दस ॾियूं जो विलायत मिले हाने पखी पियो चवे जेकॾहिं इहो माण्हू थी अल्लाह के अर्ज करे हज़रत गौसल आज़म दस्तगीर जो वसीलो वठे जेको अञा दुनिया में आयो कोने आलम अरवा में वली वेठो पढ़ाए उन पीरान पीर जो वसीलो वठी दुआ घुरंदो रब राज़ी थी वेंदो विलायत मिली पवंदी हे लफ़्ज़ सम्झियो उथी अल्लाह खे अर्ज़ की मौला पीरन जे पीर बादशाह पीर जो सदको मूंखे माफ़ कर मूंखे विलायत दे अल्लाह फरमायो अब्दुल कादिर जीलानी जे वसीले सां ॿियो बि कुझु घुरिया त ॾियां हा विलायत रब ॾेई छॾी राज़ी थी वियो हाणे दरिया जी कंठीअ ते ख़ुशीअ में टहले पियो ऐं छा पियो चवे मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म तेरे जिक्र से बने हैं मेरे काम गौसे आज़म मेरे काम गौसे आज़म मुर्शिद जई जो दस्तगीर कहीं के लर न लो जो अब्दुल कादिर पीर कहीं के लर न लो यार ही बारी करण सवाबा दुश्मन लाए ही जियरे अज़ाबा जन्म सिर मेराया खीर दही के लर न लो आ मुर्शिद दही जो दस्तगीर कहीं के लहर न लो आ पंहिंजी जान ते वेठा हुजो अदा मोली गुज़ारिश
कीअं अॻिते प्रोग्राम हलंदो या त वेठा हुजो साईं दुआ घुरंदो तेसि ताईं हम या नबी सलाम